लखी गुलाम शाह जमियत उलमा इस्लाम तालका लखी जे प्रेस सेक्रेटरी ऐं सोशल वर्करनि जो गडियल इजलास अमीर मौलाना गुलाम अल्लाह जी सदारत में थी गुज़रे। इजलास में तालके लखी जे प्रेस सेक्रेटरी ऐं सोशल वर्करनि शिरकत कई। इजलास में तय किया वियो त ज़िले शिकारपुर तरफां थींदड़ 31 अक्टूबर ते मीडिया कन्वेंशन में तालका लखी तरफां भरपूर शिरकत करनी है। तय करे कि तालके लखी जा प्रेस सेक्रेटरी ऐं सोशल वर्कर कन्वेंशन में शिरकत लाइ भरपूर मेहनत कनि। हुकूमत जे तरफां मीडिया जी आज़ादी के कंट्रोल करण लाइ नवां हरबा इस्तेमाल कया पिया वञनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। इजलास में ज़िले शिकारपुर के प्रेस सेक्रेटरी हाफिज़ रफ़ीक अहमद छरजन ख़ुसूसी शिरकत कई, जॾहिं त मौलाना रहीम बख्श, मौलाना दीन मोहम्मद, अब्दुल कुदूस, हबीबुल्लाह मंगी, अज़ीज़ुर रहमान महर, बाबू हुसैन ऐं ॿियनि केतिरनि ई सोशल वर्करनि शिरकत